टाउन इंतज़ामिया टाउन चेयरमैन ऐं TMO पारां हददख़लीनि जे बहाने कंडियारे शहर जे मसइलनि लाइ जदोजहद कंदड़ उस्ताद अॻवान ऐं समाजी कारकुन सरमद सैयद जे घर खे गैरक़ानूनी तौरु ड्राइण वारे अमल ख़िलाफ़ शहर जे मोज़िज़ शहरियुनि ऐं सियासी समाजी कारकुननि ऐं सिंध सुजाॻी फोरम पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो वियो त हीअ सिधी सही इंतकामी कार्रवाई आहे। कंडियारो शहर सॼो हददख़लियुनि सां भरियो पियो आहे। तारीख़ी क़ब्रिस्तान खां वठी पार्कनि, लाइब्रेरियुनि ऐं गेटियुनि ताईं गैरक़ानूनी हददख़लियूं लॻियूं पियूं आहिनि, पर उहे हददख़लियूं छॾे शहर जे बुनियादी मसइलनि ऐं कंडियारो पब्लिक लाइब्रेरी बुनियादी मसइलनि जे हल लाइ पुरअमन जदोजहद कंदड़ सरमद सैयद जे घर खे ड्राइण गैर इख़लाक़ी ऐं गैरक़ानूनी अमल आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ नायल चेयरमैन ऐं TMO कंडियारो ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो। नज़र ईंदड़ मुंहिंजो ज़ाती तौर ते घरु आहे। मुंहिंजो नालो सरमद आज़ाद आहे। मां आम उस्ताद आहियां कंडियारे शहर में ऐं उन सां गॾोगॾु उस्तादनि जे मसइलनि जे लाइ, शागिर्दनि जे मसइलनि जे लाइ ऐं कंडियारे शहर जे ॿियनि बुनियादी मसइलनि ऐं पब्लिक लाइब्रेरी जे लाइ वक़्तनि ब वक़्तनि असां उन्हनि जे बहितरी जे लाइ कोशिशूं कंदा रहिया आहियूं ऐं उन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे ई असां टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ु मुसलसिल तहरीक में हुयासीं। छाजे करे जो टाउन चेयरमैन जेका 36 करोड़ कंडियारे शहर जी बजट आहे उन आवाम जे लाइ आवाम जे इदारनि ते इस्तेमालु न पियो करे ऐं उन सिलसिले में ई उन्हनि सभिनी शयुनि एहतजाजनि खे नज़र में रखंदे मूं सां इंतकामी कार्रवाई कई वई आहे। सियासी इंतकामी कार्रवाई जो ही मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। हिकिड़ो नाजाइज़ तरीक़े सां सॼे शहर जे अंदरि क़ब्रिस्ताननि ते, भितियुनि ते, नालनि ते गैर ज़रूरी अदावतूं शामिल आहिनि ऐं जेके बि अदावतूं TMO ऐं टाउन में ॻरी रिश्वत वठी उन्हनि खे जाइज़ करार ॾिनो वियो आहे। हींअर बि कंडियारे शहर जे अंदरि केतिरा ई दोस्त ॿुधाइनि था, असां वाज़े तौर ते प्रूफ कया आहिनि त TMO ऐं टाउन चेयरमैन कहिड़नि माण्हुनि खां रिश्वत वठी वेई आहे। पर सियासी इंतकामी कार्रवाई जो निशान बणाईंदे हे मुंहिंजे घर खे मुतासिर कयो वियो आहे। कल्ह मुख़्तियारकार कंडियारो, TMO कंडियारो ऐं उन सां गॾोगॾु केतिरो ई ॿियो टाउन इंतज़ामिया जो अमलो सां करे ऐं ही जॻह मुंहिंजी जेका आहे सो मसमार कई वई आहे ऐं हिते जानी नुक़सान बि पहुची सघे पियो केतिरनि ई आम माण्हुनि खे, जेके वीडियो में बि उहे मंज़र साम्हूं नज़र अची रहिया आहिनि। हीअ सिर्फ़ु जॻह ही घिटी, हे मुंहिंजो दुकानु, ही पिलर कंडियारे शहर जे घिटियुनि खे, कंडियारे वासियुनि खे तकलीफ़ ॾेई रहिया, मां सम्झां थो बिल्कुलु बि न, कतई तौर बि न। इक़रार शाह ऐं इज़हार शाह हिकु एजेंट जे तौर ते टाउन चेयरमैन मुख़्तियारकार जे हथ ते इस्तेमालु थिया आहिनि ऐं इन्हनि जे पोयां मां मुख़्तियारकार ऐं टाउन चेयरमैन खे अहम धुर सम्झां थो ऐं उन्हनि जा हथ मुलविस सम्झां थो। साम्हूं नज़र अची रहिया आहिनि तव्हांखे हीअ क़ब्रिस्तान आहे, ॿियो हीअ क़ब्रिस्तान जंहिंजी एंट्रेंस तव्हांखे हितां अॻियां असां ॾेखारीसीं। ॿिनि क़ब्रिस्ताननि ते इक़रार शाह ऐं इज़हार शाह जो कब्ज़ो आहे, जंहिंजी रिपोर्ट असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियारकार ॾेई चुका आहिनि, पर पंहिंजी उन रिपोर्ट तां हथु खणी कूड़ी रिपोर्ट ठाहे मुंहिंजे घर खे मसमार कयो वियो आहे टाउन इंतज़ामिया जे चवण ते। पर ही ॿिनि मुक़ामनि तां जंहिंजे लाइ हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि आयल आहे, सखर हाई कोर्ट जो, त सॼे सिंध जे अंदरि किथे बि मुक़ामनि ते जेकॾहिं कब्ज़ा आहिनि त उहे कब्ज़ा ख़तमु कराया वञनि ऐं उन्हनि जी कापी DCs ॾांहुं ACs ॾांहुं बि मोकिलियल आहे। पर तंहिंजे बावजूदि ॿिनि क़ब्रिस्ताननि तां त कब्ज़ो नथो ख़तमु करायो वञे। शहर जे अंदरि जेका हददख़लियूं आहिनि पूरे मेन बाज़ार में, चमन बाज़ार में या अहम घिटियुनि ते, रोड रस्तनि ते, उहा इंक्रोचमेंट ख़तमु करण जे बजाए मुंहिंजी जॻह खे नुक़सानु रसायो वियो आहे, जेको सिधो सो सियासी इंतकामी कार्रवाई असीं सम्झूं था। महिरबानी। जेके इस्तेमालु कया आहिनि, हिते ॿी का बि अहिड़ी हददख़लीअ ते को बि जेको आहे सो अमली जेको आहे सो इंतिज़ाम न कयो वियो। हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं सरमद आज़ाद सां इहा कयो वियो आहे। तव्हां हेॾां तव्हां भले कैमरा खे घुमाए सघो था, ॾिसी सघो था, हिते खोड़ सारियूं हददख़लियूं आहिनि। उन में हुकूमत जा पंहिंजा घर आहिनि जेके हददख़लियुनि में अचनि था, उहे कंहिंखे बि नज़र नथा अचनि। हे सिर्फ़ु हिकिड़ो समाजी वर्कर आहे त उन सां उन जो अहिड़ो बर्ताव कयो वियो आहे। अच्छा, हिन पाड़े में सफ़ाई जे हिसाब सां काम टाउन इंतज़ामिया का हिते अहिड़ो को तहरुक वरितो आहे ॾींहं ताईं? न, हिते सफ़ाईअ जो इंतज़ाम एतिरो तमामु माना ख़राबु आहे। मां पाण ज़ाती तौर इन जे लाइ तमामु घणी मुंहिंजी एफर्ट्स हूंदी आहे त असांजो पाड़ो साफ़ु सुथिरो रहे। मां जमादार, TMO इन्हनि सभिनी जे पोयां मां काफ़ी मरतबा भाग दौड़ कई आहे, लेकिन उहो अमली तौरु माना सीरियस न आहिनि इन्हनि कमनि में त शहर जो जेको आहे सो माहौल साफ़ु सुथिरो रहे आहे। इन्हनि शयुनि में उन्हनि जो को बि न आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन जे तरफ़ उन्हनि जो आहे। जी, हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासी इंतकामी कार्रवाई आहे। जेको अवाम जे बारे में सोचे थो उन्हनि सां कहिड़े तरीक़े सां हिसाब करणो, हुननि जी सोच सिर्फ़ु इहा आहे। हुननि जो चवणु आहे त पाड़े वारनि जो एतिराज़ु आहे, उन बाबति तव्हां हिन कॉलोनी जा रहवासी हो, तव्हांजो सर हिन मां त कंहिंखे बि को एतिराज़ु न आहे। जंहिंमें एतिराज़ु आहिनि उहे त हुकूमत जा पंहिंजा घर आहिनि।
हुकूमती नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जा पंहिंजा घरनि जे मां असांखे जेको आहे मसइलो आहे तव्हां हलो ॾिसो त केतिरियूं हद दख़लियूं आहिनि शहर मां जेका मेन गली जितां इन था अचूं उतां उन्हनि जा हुकूमत जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जा घर आहिनि उतां अचण वञण में तकलीफ़ूं आहिनि। अने साईं यारनि खां नाजाइज़ सरासर पोइ कब्ज़ो कई वेठा आहिनि इहे छा ऐं मुक़ाम ते हिते के ॿारनि खे बि धक लॻा आहिनि मुख़्तियारकार पाण भॼी वेठो हथ गॾी भॼी सही पाड़े में कंहिंखे इतलाह कोन ॾिनो वियो त जेकी बि असांखे बि इतला कोन ॾिनी हा ऐं जेके शहर में हद तक ॿियूं हुते खोड़ आहिनि हाणे हे लेट्रिन हेॾो ठही पियूं हो हुते दग बंदिरो कर मुख़्तियारकार खे पाण चयोसीं अच्छा पर चवण ई न कई की मूंखे हेठि आहिनि उन खां पोइ अॻिते हुन का बि कार्रवाई न कई कारवाई न कई हिन पाड़े में सिर्फ़ु इहा ई टारगेट करे इहो ई घर ठाहियो इहे ढातू भॻा हलाया त ॿियो पाड़े में का बि कार्रवाई हद तक न हटाई वई का आहे शइ न कंहिंखे पर्दो ई न करायूं ॿुधायूं तव्हांजो इलाही अख़्तियारनि खे कहिड़ी अपील आहे त उन सां कार्रवाई कई वञे उन सां कारवाई कई वञे न अचनि उन्हनि ते छो नाजाइज़ कई जेको कुझु थियो आहे इहो टोटल इंतकामी कार्रवाई आहे ऐं नंबर ॿी ॻाल्हि त कल्ह त छंछर जो ॾींहुं हो ऐं 2 बजे खां पोइ त तक़रीबन ऑफिस टाइम ख़तमु थियल हूंदो आहे उन जे बावजूदि बि TMO ऐं प्लस मसइलनि जो थियो या मुख़्तियारकार चेयरमैन जे चवण ते आया पोइ इन जे करे आया जो मुंहिंजो पुटु सरमद वक़्तन बवक़्तन सोशल एक्टिविस्ट आहे पोइ लाइब्रेरी जे मसइलनि ते समाजी मसइलनि ते ॻाल्हाईंदो रहियो आहे ऐं इक़रार शाह ऐं इज़हार शाह इहे कब्ज़े खोर आहिनि हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयल आहे त बाबा क़ब्रिस्ताननि ते जिन जिन माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि उहे हटाया वञनि हाई कोर्ट जे फ़ैसिले खे क्रॉस करे उन ते त अमल कोन थो कयो वञे बाक़ी हे जेको आहे सो चंद ॾोकड़ वठी या MPA ऐं उनजे पुट चेयरमैन जे सिफ़ारिश ते असां ग़रीबनि जो घर ॾाढो अथनि जंहिंमें जेको आहे सो मुंहिंजो घर जो काफ़ी नुक़सानु थी चुको आहे ऐं मां इहो चाहींदुसि त जेकॾहिं मूंखे उनजो कंपनसेशन नथो मिले त पोइ एहतिजाज करणु ऐं कोर्ट वञणु पोइ उहो चेयरमैन हुजे MPA हुजे ऐं TMO जी मशीनरी हुजे इज़हार शाह हुजे या इक़रार शाह हुजे केर बि हुजे उन्हनि जे ख़िलाफ़ु मां बि क़ानूनी कार्रवाई करण जो हक़ु रखां थो ऐं प्रोटेस्ट करण जो हक़ु रखां थो इहो मुंहिंजो जमहूरी ऐं सियासी हक़ु आहे बाक़ी रहियो सुवाल इहो त सॼे शहर में इंक्रोचमेंट आहे रुॻो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टारगेट मुंहिंजो घर छो या त ॾेखार न त बाबा सॼे शहर में का बि इंक्रोचमेंट कान्हे का बिल्कुलु मां माफ़ी वठण लाइ तयारु आहियां और अदरवाइज़ जेकॾहिं शहर में इंक्रोचमेंट आहे ऐं पैसा वठी TMO ऐं चेयरमैन ऐं MPA जे छाड़तनि उहा इंक्रोचमेंट कराई आहे त पोइ उनखे बि ख़तमु कयो वञे बाक़ी माना जेकॾहिं चेयरमैन ऐं MPA ऐं टाउन इंतिज़ामिया जा माण्हू चाहिनि जंहिंखे उन खां इंक्रोचमेंट कराइनि उहा लीगल आहे इहो त पोइ कानून कोन्हे को बाक़ी हाणे हिते आहे ॾाढे जे लठ खे ॿ मथा सो नेठि अलाह जी देॻ बि तपंदी ऐं नेठि इंसाफ़ थींदो पोइ उन में थोरी देरि या सवेरे हींअर बि तव्हां ॾिसी आया हूंदव कब्रिस्तान में त कब्रिस्तान जे दीवार ते हो कब्ज़ो जे नेत सां दीवार ते हींअर लिखी रहिया हुआ त हीअ जेको आहे सो बीबी शकीना इमाम बारगाह आहे जॾहिं त सॼो पाड़ो पियो आहे जो कंहिंखां बि तव्हां पुछी सघो था मां चैलेंज सां चवां थो त हिते कॾहिं बि इमाम बारगाह न रही आहे इहो असांजो वॾड़नि जो कब्रिस्तान आहे कल्ह बि कब्रिस्तान हो अॼु बि कब्रिस्तान आहे छा आहे त इज़हार शाह ऐं इक़रार शाह जीअं त कब्ज़े खोर आहिनि ऐं 5 रुपया हुननि वटि आहिनि हींअर MPA ऐं चेयरमैन जो उन्हनि जे मथे ते हथु आहे इन जे करे हो पंहिंजूं मन मस्तियूं कनि था भले कनि ॾिसूं त केतिरो वक़्तु था कनि ऐं केतिरो वक़्तु छो